अस्सलाम वालेकुम दोस्तों, पाप नगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे। इन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों, पाप नगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिसंदव त रईस बालाज ख़ान जे क़ैदखाने ते शेरल ऐं मल्हार हमिलो कंदा रोशन खे आज़ादु करण लाइ। पर दोस्तों, हमले में जेको आहे त रोशन आज़ादु न थी सघंदो ऐं हमिलो उन्हनि जो नाकाम थी वेंदो आहे शेर दिलि जो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको खून कयो रईस बालाज ख़ान पंहिंजे भाउ जो, उहो ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं रईस बालाज ख़ान पंहिंजे भाउ जे खून में उनखे सज़ा मिलंदी। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाप नगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में इहे सीन तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। ऐं ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज ख़ान छोकिरीअ खे अगवा कंदो, राबेल खे अगवा करे पंहिंजे क़ैदखाने में बंदि कंदो। दोस्तों, उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। महिरबानी।